हज़रत उस्मान जे बारे में बुध नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खां शेरे खुदा पुछो अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु या रसूल अल्लाह तव्हां भी चओ या रसूल अल्लाह ज़ोर सां या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो क़यामत जे ॾिहाड़े सभिनी खां अव्वल कंहिंजो हिसाब थींदो। समझो था अलाए न पाण फरमाइनि था क़यामत जे ॾिहाड़े सभिनी खां अव्वल हिसाब किताब हज़रत अबू बकर सां थींदो। कंहिंसां थींदो? पोइ सही हिसाब किताब खां पोइ छा नतीजो निकिरंदो? रसूलुल्लाह फरमाइनि था त अबू बकर इम्तिहान में पास थींदो, जन्नत ॾे हलियो वेंदो। हज़रत अली मुर्तज़ा पुछनि था या रसूल अल्लाह पोइ ॿिए नंबर ते वरी कंहिंखां हिसाब थींदो? हज़रत अली मुर्तज़ा के नबी पाक फरमाइनि था ॿिए नंबर ते वरी उमर फारूक खां हिसाब थींदो। अली मुर्तज़ा वरी सवाल करे थो या रसूल अल्लाह पोइ हज़रत उमर जे सवाल जवाब खां बाद में हिसाब किताब खां बाद में छा थींदो? रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाइनि था हिसाब किताब में हज़रत अमीर उमर भी कामयाब थींदो, अल्लाह पाक उन जो हिसाब करे उनखे भी जन्नत ॾे रवानो फरमाईंदो। हज़रत अली वरी टियों दफ़ो पुछे थो या रसूल अल्लाह पोइ टियों भेरो टीहर कंहिंजो हिसाब थींदो? टे दर्जे ते कंहिंजो हिसाब थींदो? नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अली तुंहिंजो हिसाब थींदो। सभई चओ सुभान अल्लाह। कंहिंजो हिसाब थींदो? तुंहिंजो। हज़रत अली ॾकी विया, साईं साईं मूंखे ॿुधायो मुंहिंजे हिसाब किताब जो कहिड़ो हाल हूंदो? पाण फरमाइनि था घबराए न अली, तूं भी कामयाब थींदे, हिसाब किताब खां पोइ तुंहिंजे लाइ बि जन्नत जो दरवाज़ो खुली वेंदो। जॾहिं तसल्ली थी अली साईं खे पघर अची विया हा, हाणे तसल्ली थी वई। तसल्ली खां पोइ पुछे थो साईं ऐं न उस्मान, उस्मान काॾे वियो? अबा समझो था न साईं, अॻ में अबू बकर पोइ उमर पोइ उस्मान जो थिए न, उस्मान जो न तव्हां था चओ पोइ तुंहिंजो उस्मान काॾे वियो? रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाइनि था प्यारा अली उस्मान हयावदारा, मां उन जे पारां अल्लाह पाक खां दुआ घुरी आहे या इलाहुल आलमीन उमर हज़रत उस्मान हिसाब किताब लाइ तुंहिंजे आॾो ईंदो त लॼी थींदो, शर्म वारो आहे, इन जे करे उस्मान खां हिसाब ई न वठजांइ। ओ मुंहिंजा प्यारा अली क़यामत जे ॾियारे उस्मान सां हिसाब ई कोन थींदो। सभई जो सुभान अल्लाह। या अल्लाह से वरी मुंहिंजे करे रियायत कई आहे जो मूं ख़ुदा खे अर्ज़ु कयो त साईं लजादार आहे, हयादार आहे, शर्म वारो आहे, मलाइकनि खां बि हया कंदो आहे, हिन सॼी ज़िंदगी में पंहिंजी बि उघड़ कान ॾिठी आहे। यार अल्लाह साईं इन्ही मुंहिंजे उस्मान खे इन्ही हिसाब किताब वारे बीहण खां पाण खां बचाइजां, छाजे करे त शर्मिंदो थींदो। अल्लाह से फरमायो त मुंहिंजा हबीब तुंहिंजी दुआ क़बूल थो फरमाइजां।